ॿियों नंबर सवाल कंदासीं। 1.2 मश्क जो 3/4 ज़रबिया ब्रैकेट 8/9 वाधू 4/9 ब्रैकेट क्लोज बराबर आहे 3/4 ज़रबिया 8/9 वाधू 3/4 ज़रबिया 4/9। सही आहे। अचो त हल कयूं। असां लिखंदासीं। ॿियों नंबर सवाल आहे पंहिंजो 3/4 ज़रबिया 8/9 ब्रैकेट है वाधू 4/9 बराबर है 3/4 ज़रबिया 8/9 वाधू 3/4 ज़रबिया 4/9। असां हल कंदासीं। 3/4 लाहींदासीं। पहिरें ब्रैकेट हल करिणो आहे। फिर ब्रैकेट जा नंढी आं पंहिंजो पद कंदासीं। 9 × 9 जो नंढी आं पंहिंजो छा थींदो 9 थींदो। 9 खे घणा हिकु दफ़ा लॻंदो। इन हिक सां ज़रब ॾींदासीं थींदो 8। वाधू जी निशानी आहे वाधू जी निशानी ठाहे ॾींदासीं। हीअ 9 खे घणा दफ़ा हिकु दफ़ा लॻे थो। इन जे अंश खे हिक सां ज़रब कंदासीं। हीअ जेकर 4 बराबर आहे अहिड़ो खोड़ो हुजे जो हेठि अदद खे बि लॻे मथे अदद खे बि लॻे ज़रब में हेॾे इन खे 4 खे चौको खोड़ पाण खे हिकु दफ़ा इन खे 2 दफ़ा लॻे थो। हिकु दफ़ा 2 दफ़ा टिको खोड़ पाण खे हिकु दफ़ा इन खे 3 दफ़ा हिते बि 4 खोड़ पाण खे हिकु दफ़ा इन खे हिकु दफ़ा 3 खोड़ इन खे हिकु दफ़ा इन खे 3 दफ़ा। हाणे छा थियो 1 ॾुॾू 2/1 प्लस या प्लस 1 खां 1 3 सही आहे। हाणे असां इन्हनि खे जोड़ कंदासीं। 3/4 ज़रबिया 8 × 4 = 12/9 बराबर आहे इन्हनि जी एलसीएम कंदासीं। नंढी आं पंहिंजो पद कंदासीं 3 × 3 जे नंढी आं 3 थींदो। वरी इन्हनि जो आणंदासीं। टिको खोड़ो 3 खे घणा दफ़ा लॻे थो हिकु दफ़ा लॻे थो। हिकु दफ़ा लॻे थो त घणा ईंदो 1 × 3 हिकु दफ़ा लॻे थो। इन खे हिक सां ज़रब ॾींदासीं 2 वाधू इन 3 खे खोड़ो इन खे घणा दफ़ा लॻे थो हिकु दफ़ा लॻे थो। छा कंदासीं इन खे हिक सां ज़रब ॾींदासीं 1 खां 1। ऐं हाणे ॾिसांसीं कहिड़ो बि ज़रब में ईअं कहिड़ो बि अदद हेठि कहिड़ो बि हेठियों अदद मथे अदद खे लॻे। सही आहे। हाणे टिको जो खोड़ो इन खे 3 दफ़ा इन खे 4 दफ़ा। टिको जो खोड़ो पाण खे हिकु दफ़ा इन खे हिकु दफ़ा 1 × 4 हेॾे बि 4 आहे। हिते 3/3 4 पाण खे हिकु दफ़ा इन खे हिकु दफ़ा 3 पाण खे हिकु दफ़ा इन खे हिकु दफ़ा 1 1 बराबर। ये पेन सवाल हल थियो।